अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड में ॾिसंदो त जंहिंमें ककर ज़िद करे छॾी त आउं खेसि खां हथु न खणंदुसि ऐं हाणे रहज़न जे लाइ हिकु वॾो मसइलो पैदा थी वियो, छो त हुन वाइदो ॾिनो हुयो मीर शाह नवाज़ ख़ान खे त फ़ैसिलो थियण खां पोइ असां अमल कंदासीं फ़ैसिले ते, ऐं गुलपरी जो रिश्तो हर शइ थी वई, शादी थी वई। हाणे जेको आहे रहज़न परेशान आहे त ककर खे कीअं सम्झायां। अगरि असां इहो क़दम न खयोंसीं, केस खां हथु न खयोंसीं त पोइ असांजे लाइ सोढल वारा मुसीबत कोन बणिबा। असांजे लाइ वॾी में वॾी मुसीबत शाहनवाज़ ख़ान आहे, छो शाहनवाज़ ख़ान कूड़ो नथो थियणु चाहे सोढल जी नज़रुनि में। ऐं शाहनवाज़ ख़ुदि वाइदो ॾिनो सोढल खे त इहो सभु कमु मां तोखे कराए ॾींदुसि, तूं गुलपरी जो खून भाव में संग ॾे। ऐं ईअं ई सोढल पंहिंजो वाइदो पूरो कयो। हाणे ककर ज़िद कई आहे, हाणे रहज़न जे लाइ हिकु वॾो मसइलो पैदा थी वियो आहे ऐं शाहनवाज़ ख़ान माफ़ु सुखियो त कोन कंदो, लेकिन कीअं बि करे रहज़न ककर खे सम्झाईंदो, परचाईंदो ऐं केस खां हथु खणण जी कोशिशि कराईंदो। ऐं फ़िलहालु त ककर सुखियो हथु कोन खणण वारो आहे ऐं इहा नई वरी हिकु मुसीबत पैदा थियण वारी आहे सभिनी जे लाइ। ऐं सोढल खे जॾहिं ख़बर पवंदी त हू सम्झी वेंदो हिन हाज़िरी ते हिननि केस खां हथु न खयों त हिननि असां सां धोखो कयो आहे। हू सभ खां पहिरियां शाहनवाज़ ते गुस्सो कंदो। लाइक, सब्सक्राइब, शेयर कंदा।